फ़ोन बि न कयईं हिकु। हिकु बार फ़ोन कयां थी हिननि खे। एक मिनट। हेलो हेलो जान थोरो बिज़ी आहियां, पोइ लॻायां थो फ़ोन। राज मां सां ॻाल्हायो त। राज मां तोखे यादि थी कयां। हा ठीकु हिन आहे। तरह हिकु हिकु ॾाढो सही आहे सुठो, सर। ॾाढो मस्त। ऐं हे रेडी? ठीकु आहे। हिकु ॿ टे, हिकु ॿ टे। हाणे तव्हां ॿई कयो। सही आहे सर। रेडी? ठीकु आहे, ठीकु आहे, हिकु ॿ fine। टे चार। हिकु ॿ टे, हिकु ॿ टे। ठीकु आहे? ठीकु आहे सर। ठीकु आहे, ठीकु आहे। सम्झ में आयो न? सही आहे सर। रेडी? ठीकु आहे। टेक कंदव? सही आहे। टैग कयो। कैमरो रेडी आहे? हलो टेक कयूं था। रोल कैमरो, रोलिंग रोल साउंड। रोलिंग। वाओ, ॾाढो सुठो। आई लव यू। ओके, शिफ्टिंग। आर्टिस्ट ब्रेक। तव्हां जहिड़ी एडिंग त कोई कर ई नथो सघे। ऑसम। जे मां चवां मां एक्टिंग कयां ई न पियो त हीअ मुंहिंजी फीलिंग आहे तुंहिंजे लाइ त छा मुंहिंजी तूं हमसफ़र ठहंदी आहे? आई लव यू रुक्मणी। छा तूं बि? तुंहिंजे प्यार में, तुंहिंजे दीदार में पागल रहां। तुंहिंजी हमसफ़र, तुंहिंजी ज़िंदगी, तुंहिंजे संग दिल हुजां। अच्छा मुंहिंजी जान। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। फोन आयो आहे। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। वाधायूं हुजनव राज जी। तव्हांजी मूवी जी सफलता खां पोइ त तव्हांजी चांदी ई चांदी आहे। प्रोड्यूसर जी अचण वारी ॿी मूवीअ लाइ तव्हांखे ई पसंदि कयो आहे। अच्छा सर, इहो ॿुधी ॾाढी ख़ुशी थी। त पोइ कॾहिं था मिलो तव्हां? ॾाढो जल्दी मिलां थो तव्हां सां। मतिलब तव्हां ॿिन्ही जी जोड़ी हिकु दफ़ो वरी पर्दे ते धूम मचाईंदी। माफ़ कजो रुक्मणी, शादीअ खां पहिरां हिन मूवी लाइन में हुई, पर हूअ मुंहिंजी हाणे घरवारी आहे। हाणे हूअ घर जो कमकार ई ॾिसंदी। मूंखां पुछे बि न ऐं पाण ई फ़ैसिलो कयईं। ओके बाय। ठीकु आहे, तव्हां सां जल्दी ई मिलंदुसि। बाय। तूं मुंहिंजे लाइ ॾाढी लकी आहे। मूंखे नई मूवी मिली आहे। ओ मुंहिंजी लकी गुल परी। छो एतिरो जल्दी जी भरिजी वई मांखां कि जल्दी वञो था? कमु बि त ज़रूरी आहे गुल परी। हलो थाणे। ओके बाय प्यारी। बाय।
हेलो मैम, पंहिंजे बॉस सां था ॻाल्हाए। सर त शूटिंग तो करे, पोइ फोन कजो। रुक्मणी, सुम्ही न आहे? अॼु मां ॾाढो थकियल आहियां, प्लीज़ मूंखे सुम्हण ॾे। गुड नाइट। गुड मॉर्निंग। अरे मां गुड मॉर्निंग चयो। वरी कंहिंजी फोन आई आहे? हेलो मॉर्निंग राज जी। सर, गुड मॉर्निंग। जगह ते तव्हां जी शूटिंग अॼु लॻाई हुई। छा सर, अॼु बि शूटिंग लॻाई अथव? तव्हांखे हाणे ई पुॼां। ओके सर, अधु घंटो जो सिर्फ़ु मूंखे अधु घंटो। ठीकु आहे सर, ठीकु आहे, पहुचां थो। प्लीज़ थोड़ी देर बीहो ना, प्लीज़। रुक्मणी, थधी थी? ठीकु आहे, कम बि त ज़रूरी आहे न। ठीकु आहे, बाय। शाम जो जल्दी अचां थो। हाँ हाँ, बस निकिरां थो। वक़्तु पंहिंजे वक़्त सां हलंदो रहियो। मां बस रुकिजी वियसि राज जे प्यार में ऐं पंहिंजे पाण जो इंतज़ारु कंदे कंदे रुकिजी वियसि। राज अची वियो। एडी बेताबी? छा राज जी ने कोई सरप्राइज प्लान त न कयो है? तॾहिं बि हैप्पी बर्थडे। अरे छा थियो? अरे रुक्मणी, छा थियो? तू रोए छो थी?
राहुल हे छा तो करी छा तू मुंहिंजे घर मां निकिरी वञ हैप्पी बर्थडे थैंक यू छा ठाहियो थी ठाहियो न आहे जेको चवंदो अच्छा, ठीकु आहे। ठाहियां थी अरे रुकमणी फोन छो थी खणे हेलो तू ॿुधे थी न तुंहिंजी ख़ामोशी कॾहिं मुंहिंजी जान वठी छॾींदी कसम सां चवां थो तूं चई छॾ न त मां मरी वेंदोसां ईअं न आहे कि मां कॾहिं तोसां प्यार न कयो हुजे ऐं ईअं बि न आहे कि मां कॾहिं तोखे पाइण जी कोशिश न कई हुजे पर इहो कुदरत जो फेर आहे जो मां तोखे पाए न सघियुसि अॼु जेको असांजे विच में थियो मूंखे न आहे ख़बर कि उहो छा हुयो पर अञा ताईं जेको इश्क मुंहिंजे रूह में साह पियो खणे उहो तुंहिंजे जिस्म सां मिलंदे ई टुटी करे बिखरी वियो आहे मुंहिंजी हिन दिलि खे हाणे यकीन थी वियो आहे कि तुंहिंजी धड़कननि ते रुगो राज जो नालो ई लिखियलु आहे रुकमणी इहे जेके फ़ासिला तव्हां ॿिन्ही जे विच में आहिनि उहे ॿरंदड़ ख़्वाहिशूं जेके तुंहिंजे जज़्बातुनि खे जलाइनि थियूं इहो उन्हनि जो ई उथंदड़ धुओं आहे जंहिंजे करे तूं मूंखे ॼाणे न सघीं रुकमणी मूंखे ख़बर आहे त मां तुंहिंजो दोस्त आहियां लेकिन अॼु मां इहो ॼाणे वरितो आहे कि सची मोहब्बत छा थींदी आहे उहा मोहब्बत जेका तूं राज सां कंदी आहे उहा मोहब्बत जेका फना त थी सघंदी आहे मगर धोखो न ॾेई सघंदी आहे तूं पंहिंजे पाण खे हिन ॻाल्हि जी सज़ा न ॾिजांइ जेका भुल तो कई न आहे माफ़ कयो राज जेको तव्हां सम्झो था उहो मां कुझु बि न कयो आहे सच में राज वाह वाह सच्ची जिंदगी में भी तू केडी सुठी एक्टिंग थी करे सुहागिन नारी थी करे जॾहिं का औरत पंहिंजे हथन में बेवफाई जा कंगण गले में बेशर्मी जो मंगलसूत्र ऐं मथे में अयाशी जो सुंदर लगाईंदी आहे न त पत्नी न कुछ बी चवण में ईंदी आहे निकरी वञ मुझे प्यार जो इहो स्लो ॾिने बचलन बस कयो राज मां मञा थी हिकु पल लाइ मां कमज़ोर थी वई हुयसि हा मां बेवफ़ाई कई आहे जी अगरि मुंहिंजी सच्चाई जो आईनो टुटो आहे त हुन में पहिरियों पत्थर बि तव्हां ई मारियो आहे राज हाणे बि मुंहिंजी अखियुनि जे साम्हूं असांजी शादीअ जो मंडप घुमंदो आहे फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे कि न हाणे हुते आयल माण्हू मौजूदु आहिनि न तव्हां न 7 फेरा ऐं न तव्हांजा 7 वचन कुछ रहिजी ही वियो आहे त मुंहिंजी तन्हाई ऐं हवन कुंड जी बाहि जंहिंमें मां पल पल जलां थी तव्हांजे इंतज़ार में तव्हांजे साथ लाइ तव्हांजे प्यार लाइ असांजो समाज त ईअं कहानियूं जो इहो ई अंत कढंदो आहे ऐं इहो असां सां थिए हे ज़रूरी आहे छा गुज़िरियल पल खे विसारे करे असां हिकु नई ज़िंदगी जी शुरूआत नथा करे सघूं जे इहा ग़लती तव्हां कयो हा त माफ़ी जी उमेद मां खां न रखो हा सा मां तव्हांखे माफ़ न कयां हा सा मां पाण सां तव्हांखे अलॻि करे रखांवा हा न राज मां कॾहिं हीअं न कयां हा मुझे माफ कर रुक्मणी मूंखे बि I love you. I love you too राज